हक दिन मां वकील थींदुमि मां वकील थींदुमि पुलिस छॾी दो पुलिस नौकरी को बेघर थी भली आहे। ॾहरकी में नशे की हालत में गाड़ी हलाईंदे शहरनि पारां शोगो कयल बासर के पुलिस शाही मेहमान बणाइण खां पोइ आज़ाद करे छॾियो। नशे में धुत टंडे मस्ती जो एसएचओ अब्दुलरशीद दायो गाॾियुनि खे टकर हणंदो रहियो। शहरनि बदमस्त नशे में धुत अहलकार खे सोगो कयो त हू आपे मां निकिरी वियो ऐं गार गंद कंदो रहियो। शहरनि जे इतलाह ते पुलिस पहुची नशे में धुत एसएचओ अब्दुलरशीद दायो खे पाण सां गॾु महिमान जी वठी वई। थाणे ते ख़ातिर तवाज़ुत करण बाद पुलिस अहलकारनि पटे भाई एसएचओ अब्दुलरशीद दायो खे छॾे ॾिनो। हाफ फ्राई फुल फ्राई एसपी चौमान पर मां न कंदुमि। माण्हू कोई ना कयो यार माण्हू हाणे आवाज़ सही दो रशीद साहब तव्हां छा वकील थींदो? मां एलरी पास वकील थींदुमि। हाफ फ्राई फुल फ्राई मां न चवंदुमि। इहो थींदो आहे छा पुलिस में? हा मां थींदो आहे। एसपी बुधान पोस्टिंग छा थींदी? रशीद राजस्थान न फुल फ्राई कंदुमि न फ्राई कंदुमि। पर मां तव्हांखे ॿुधायां थो रशीद आयो पैगाम हर कंहिंखे पैगाम पुॼाए छॾियां त रशीद आयो मोतबर पुलिस ऑफिसर आहे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।